नाज़रीन, नवाबशाह वेझो हर साल जियां हिन भेरे बि बालूचा कुपा ते अखियुनि जी मुफ़्त तिबी कैंप लगाई वई आहे। MP हाजी अली हसन ज़रदारी जे फरज़ंद ज़ामिन अली कैंप जो इफ़्तिताह कयो। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे। धरती TV नवाबशाह जो ब्यूरो चीफ इम्तियाज़ कीरियो जी इम्तियाज़ हिन कैंप बाबति आगाह कजो। बिल्कुल मौजूद आहियूं बालूजा कुपा जी दरगाह है उन हवाले से ॿुधाईंदा हलूं तो हर साल अखियुनि जी कैंप अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी को चेयरमैन पीपल्स पार्टी उन पारां हर साल हिते लगाई वेंदी आहे ऐं जिते न सिर्फ़ ज़िले शहीद बेनज़ीर आबाद ऐं आस पास जा जेके माण्हू आहिनि मरीज़ आहिनि उहे पंहिंजो अखियुनि जो चेकअप ऑपरेशन कराइण जे लाइ हिते पहुचंदा आहिनि। तव्हांखे ॿुधायूं ताज़ो ई हिन वक़्तु जेकी आहे सो 12, 13, 14 जनवरी जेकी आहे हिते कैंप लगाई वई आहे जिते माण्हू जेके आहिनि पंहिंजो इलाज कराइण जे लाइ पहुचंदा आहिनि। हींअर ताज़ो ई MP हाजी अली हसन ज़रदारी जो फर्ज़ंद ज़ामिन ज़रदारी दुआ करे इफ़्तिताह कयो आहे हिन कैंप जो। मेडिकल कैंप में न सिर्फ़ अखियुनि जो ऑपरेशन थियनि था या उनजो चेकअप थिए थो, पर जेके ॿियूं बीमारियूं आहिनि, दिलि जूं बीमारियूं आहिनि या औरतुनि जूं जेके बीमारियूं आहिनि, अल्ट्रासाउंड आहे, काफ़ी सारियूं जेके बीमारियूं आहिनि उन्हनि पारां बि जेको आहे हिते इलाज कराए पियो वञे। तव्हांखे ॿुधायूं पीपल्स डॉक्टर्स फोरम आहे शहीद बेनज़ीर आबाद PMC अस्पताल जो, उन पारां जेके आहिनि सो हिते मुख़्तलिफ़ स्टॉल लगाया विया आहिनि। थैलेसमिया सेंटर जो बि जेको आहे सो स्टॉल आहे, काफ़ी सारा ॿिया जेके आहिनि उहे बि स्टॉल हिते मौजूदु आहिनि। ऐं हीअ जेको कैंप आहे 3 ॾींहंनि जी आहे। 3 ॾींहंनि जी हिन कैंप में ज़िले शहीद बेनज़ीर आबाद जा जेके पोरियत मज़दूर जेके माण्हू आहिनि, जेके मरीज़ आहिनि, उहो पंहिंजो इलाज कराइण न सिर्फ़ पंहिंजो इलाज कराइनि था पर उन्हनि जा जेके ऑपरेशन जो मसइलो आहे उन्हनि जा ऑपरेशन बि कया वञनि था।